नाज़रीन अवां सां ॿी अहम ख़बर शेयर कंदासीं। थाणे बुला खान समेत कोहिस्तान में मलेरिया जा हान्या जारी आहिनि। वधीक 3 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ॻोठ बिशाम खोसो में 1 वरियनि जो अब्दुल वाहिद खोसो मलेरिया विघे फोत थियो आहे। ॻोठ हैदर बख्श खोसो में ॿारड़ो शाहिद खोसो मलेरिया विघे हयाती विञाए वेठो। ॻोठ हाफ़िज़ नूर अहमद खोसो में ॿारड़ी नाइला खोसो खां बि मलेरिया हयाती खसे वरिती। एक भेरो ॿीहर अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। थाणे बुला खान समेत कोहिस्तान में मलेरिया जा हान्या जारी आहिनि। वधीक 3 ॿारड़ा फोत थी विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं शहबाज़ उमराणी खां। जी शहबाज़, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां अवांखे ॿुधाईंदो हलां त कोस्तान में बरसात खां पोइ मलेरिया बीमारी जा जेके हान्या जारी आहिनि। अॼु वधीक 3 ॿारड़ा जेके आहिनि उहे मलेरिया जे सबबु फोत थी विया आहिनि। मां अवांखे ॿुधाईंदो हलां त यूसी थाणो आरब खान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 3 ॿारड़ा मलेरिया सबबु फोत थिया आहिनि। जंहिंखां पोइ फोत थियल ॿारनि जो जेको अंग आहे उहो वधी 60 थी वियो आहे। ॻोठ हाफ़िज़ नूर मोहम्मद खोसो में 7 वरियनि जी नाइला बी हज़ार खान खोसो। ॻोठ बशाम खोसो में 1 वरियनि जो ॿारड़ो आहे अब्दुल वाहिद वलद गुलबार खोसो ऐं ॻोठ हैदर बख्श खोसो में 1 साल जो ॿारड़ो शाहिद वलद रज़ा मोहम्मद खोसो जेको मलेरिया सबबु फोत थियो आहे। मां अवांखे ॿुधाईंदो हलां त कोस्तान जी मुख़्तलिफ़ यूसिन में क़ाइम जेके पीपीजा जा सेंटर आहिनि उहे आवाम जे लाइ बेलाब बणियल आहिनि। पीपीजा जे सेंटरनि ते न डॉक्टर आहिनि न दवाऊं आहिनि। जंहिं सबबु कोस्तान जे ॾूराई इलाइक़नि में जेके माण्हू आहिनि उहे इलाज जे खां महरूम आहिनि, परेशान आहिनि। पर हिन वक़्तु ताईं पीपी छा आहे इंतिज़ामिया जे तरफ़ां इन तरफ़ को ध्यानु न ॾिनो वियो आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोस्तान जी यूसी तोंग आहे जिते पिणु जेको सिहत समझ हूंदा आहे ऐं केतिरियूं जेके यूसियूं आहिनि। अवां जी वरी महिरबानी।